टंडोबागो में बोर्ड मुतासिर लाइ तामीर थियल घरनि जी मयार बाबति NRSP जी टीम जा दौरा, अहम गरजाणी ऐं अमली हिकमत अमली ते गौर। सिंध हुकूमत तरफ़ां बोर्ड मुतासिरनि लाइ जारी रिहायशी घरनि जे मनसूबे जी जांच पड़ताल ऐं शफ़ाफ़ियत खे यकीनी बनाइण लाइ NRSP जी टीम यूसी ॾाढा जे ॻोठ नेक मोहम्मद लिगारी पहुती, जिते अहम गरजाणी पिणु मुनक़द कई वई। गरजाणी में मैदानी दौरे जे मक़सदु तइमीराती कम जो मयार, रफ़्तार ऐं ज़ाब्तनि ते अमल दरामद जो तफ़सीली जाइज़ो वठणु हो। गरजाणी जी सदर NRSP डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मैनेजर अब्दुल गफ़ार खोखर कई, जॾहिं टंडोबागो इंचार्ज गुलाम मुस्तफ़ा मुरानी, सीनियर इंजीनियर मोहम्मद मुसाल आशारी, डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर शफ़ी मोहम्मद मेमण, डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर यूसी काज़ी अशरफ, रईस शाह मोहम्मद लिगारी, चेयरमैन यूसी ॾाढा मोहम्मद रमज़ान काकीपुटो, वाइस चेयरमैन गुलाम हुसैन मल्ला, सर अब्दुल अज़ीज़, जहांगीर पंवर, रईस मोहम्मद इब्राहिम लिगारी, हाजी मोहम्मद सुलेमान लिगारी, रईस मोहम्मद असलम लिगारी, मोहम्मद यूसुफ खासकेली समेत केतिराई मोअज़्ज़ज़ शख़्सियतूं पिणु मौजूदु हुयूं। अलीआबाद दे खारी खबरलो दे चङो ऐं ॿियनि ॻोठनि मां पिणु वॾे अंग में माण्हुनि शिरकत करे पंहिंजी दिलचस्पी जो इज़हार कयो। गरजाणी खां अॻु NRSP टीम मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो करे तामीर थियल घरनि जो अमली मुआइनो कयो, जिते कमनि जी रफ़्तार, इस्तेमालु थियल मवाद जे मयार, नक्शा ऐं फ़नी घुरिजुनि मुताबिक़ जारी मनसूबनि जे बारे में तफ़सीली रिपोर्ट तयारु कई वई। टीम अमलदारनि जो चवणो त हुकूमत तरफ़ां जारी कयल फंडनि जी हर पाई शफ़ाफ़ियत सां ख़र्च करणु ऐं घरनि खे वक़्त सिर मुकमल करण सां संदुनि तरजीही बुनियादनि ते आहे। उन मौक़े ते NRSP जे नुमाइंदनि इलाइक़े जे माण्हुनि खे ॿुधायो तइमीराती कम जी मॉनिटरिंग लाइ हिकु नई हिकमत अमली पिणु तयारु कई पई वञे, जंहिं तहत हर घर जो रिकॉर्ड, तामीर जो मरहलो ऐं मयार खे बाक़ाइदे तौर ते दस्तावेज़ी बणायो वेंदो, जीअं कंहिं मरहले ते ग़फ़लत या बेज़ाब्तगी जी गुंजाइश बाक़ी न रहे। गरजाणी जे इख़्तिताम ते NRSP इंतज़ामिया खे समाजी ख़िदमतुनि ते मञता सर्टिफिकेट ऐं अजरकुन जा रिवायती तोहफ़ा फैसल मुश्ताक लिगारी पेश कया, जिन खे वॾी क़दुर सां साराहियो वियो। फैसल मुश्ताक लिगारी टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान सोशल मीडिया कोऑर्डिनेटर टंडोबागो जुडो NRSP ऑफिसरनि, डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबरनि, चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जी ख़िदमतुनि ते खेनि भरपूर ख़राज तहसीन पेश कयो ऐं मञता सर्टिफिकेट पेश कया। महिमाननि खे आख़िर में फैसल मुश्ताक लिगारी पारां भरपूर मांजंदे जी दावत ॾिनी वई, जंहिंमें इलाइक़े जी रिवायती महिमान नवाज़ी जो शानदार मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट करियो आहे फैसल मुश्ताक लिगारी, सोशल मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध।